नाज़रीन, ठट्टे में शिराज़ी हाउस में क़ाइम रिलीफ कैंप में कातियार बिरादरी जे 500 खां वधीक तूफ़ान मुतासिरनि खे तरसायो वियो आहे, जिते खेनि खाद खुराक पाणी समेत ॿियूं सहूलियतूं बि ॾिनियूं पियूं वञनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे रशीद जाखरो। जी रशीद, पाण हुकूमती तौर सरकारी इदारनि जी कोताहियुनि खे ॾेखारियूं था त उते बहितरीनु कम खे मंज़िल आम ते आणणु घुरिजे। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठट्टे जे शिराज़ी हाउस ते ऐं शिराज़ी हाउस आथरगी जे सवे माण्हुनि खे खारो छाण जे पेटनि मां कढी उहे हिते पंहिंजे ठट्टे वारी हवेली जेकी उन्हनि खे अर्पे छॾी आहे। उन हवेलीअ में सवे मुतासिर जेके कातियार बिरादरी जा मुतासिर आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। हिते न रुगो उन्हनि खे खाधे पीते जूं सहूलियतूं आहिनि, बल्कि बिजली ऐं बरसाति काड़े गर्मीअ खां बचण जूं बि सभु सहूलियतूं कयूं वियूं आहिनि। हितां ॾिसी सघो था, असांजो कैमरा में तव्हांखे ॾेखारींदो त इहे सवे जेके मासूम ॿारड़ा आहिनि, इहे औरतूं आहिनि, इहे मर्द आहिनि जेके अॼु हिते वेठा आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त हिते असांखे MPA सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी असांखे आथरगी जे ॻोठ मां कढी, जेका साहिली पट्टीअ जे कप ते ॻोठ आहे, उतां उन्हनि कढी हिननि खे हिते आणियो आहे। हिते बेहतरीन ॻाल्हि इहा आहे त हिते सवे जेके ॿारड़ा आहिनि ॿाहिरि क्रिकेट पिया खेॾनि, नंढियूं मासूम नियाणियूं हिते खेॾनि पियूं। इन सॼे जे जिते हुकूमती सतह ते कम कया वञनि था, जिते चूंडियल नुमाइंदनि ते तनक़ीदूं थियनि थियूं, त उन जॻह ते ही हिकु सुठो क़दम ऐं बहितरीनु क़दम आहे। जी।